وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. صدق الله مولانا العظيم. मुसलमान भाइयों, अल्लाह ताला ने पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद जी पूरी मुबारक आयत के फकीर साहब बता सकते जिनमें अल्लाह रब्बुल इज्जत इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वालों, मोमिनो, इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात, मदद तलब कयो सब्र का ऐं नमाज़ का। सुभान अल्लाह। मदद तलब कयो सब्र का ऐं नमाज़ पढ़ो। इन्नल्लाह मअस-साबिरीन, बेशक अल्लाह सब्र करने वाले सां गॾु आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह ताला हिकिड़े पंहिंजे मथां ईमान आणण वारनि सां निगाह फरमायो। हिकिड़ी आयत में मोमिननि सां निगाह फरमायो, ॿिनि ॻाल्हियुनि जो हुकुम फरमायो। उन जे मथां अमल करण वारनि जे लाइ अल्लाह अंजाम ऐं नतीजो बयान फरमायो। ॿ ॻाल्हियूं तव्हां अमल कयो, उन जो नतीजो कहिड़ो तव्हांखे मिलंदो सो अल्लाह बयान फरमायो। पहिरियों त किताब आहे ईमान वारनि सां। या अय्युहल्लज़ीना आमनू, ए मोमिनो, ए कलमे पढ़ण वारो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे मञण वारो, नबी ऐं कुरान जे मथां ईमान आणण वारो, अल्लाह जी वहदानियत खे मञण वारो। ॿुधो, या अय्युहल्लज़ीना आमनू, जे मोमिन आहियो त तव्हां मञंदव, जे ईमान वारा आहियो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। मौला छा थो फरमाए? अल्लाह फरमायो, इस्तईनु, इस्तिआनत वठो। इस्तिआनत मतलब है मदद वठण। मुश्किल अचे, दुख पहुचे, गम पहुचे, का परेशानी अचे, जे परेशानी मां तव्हां पाण मुराद नथा निकिरी सघो, पंहिंजे ज़ाती कोशिशुनि सां उन मुसीबत मां निजात हासिल नथा करे सघो, पोइ तव्हांखे ज़रूरत पवंदी आहे कि दुनिया जी शइ जी, रिश्ते जी, अज़ीज़नि जी, अहबाब जी मदद तलब करण जे लाइ। इस्तिआनत मां मुराद हूंदी आहे कि आज़माइश मां निकिरण जे लाइ को सहारो तलाश करणु। इनखे सभु इस्तिआनत। अल्लाह ने फरमाए, हालात ऐं मुश्किलात जे करे तव्हांखे आज़माइश में आया आहियो, के मुसीबत में आया आहियो, के दुख में पिया आहियो, को गम पहुतो आहे, को दुख पहुतो आहे, कर्ज़ आहे, मर्ज़ आहे, बीमारियूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, ऐं साईं जा पाड़े वारे जूं तकलीफ़ूं, रिश्तेदारनि जूं तकलीफ़ूं, इंसान आहे, हालात आहिनि, केॾी महिल कीअं त केॾी महिल कीअं आहे। यार त मुंहिंजो ईअं सम्झो था, आज़माइशूं ईंदियूं आहिनि, मुश्किल ईंदी आहे, ज़िंदगी आहे, सदाई ख़ुशी कोन हूंदी आहे, सदाई गम कोन हूंदो आहे, हर घड़ी जेका आई आहे सभु गुज़री वेंदी। सम्झो था कि नथा सम्झो? इंसान की जिंदगी में रुकी सुख हुजनि तॾहिं मज़ो न आहे। सम्झो था? हिनजे करे थोरी घणी परेशानी हुजणु ज़रूरी आहे। जीअं ज़िंदगी जे राणी कहाणी मां माण्हू लुत्फ़ अंदोज़ थी सघे। जॾहिं जाकोड़ी जो कोशिशि कंदो त हुनखे ज़िंदगी जो हिस्सो ई मज़ो ईंदो न। सदाई हिकिड़ी शइ हलंदी रहे ज़िंदगी में त इंसान जे लाइ उहो मुनासिब न आहे। सम्झो था? पर जेकॾहिं मुसीबत अचे थी त उहा सदाई जहिड़ा न ईंदी आहे। तवजह सां ॿुधो, सदाई जहिड़ा का आज़माइश न ईंदी आहे। जेको वक़्तु अचिणो आहे सो गुज़रण जे लाइ ईंदो, को वक़्तु हमेशह रहण जे लाइ न ईंदो। का बि आज़माइश, का मुसीबत, को दुख, को गम सदाई रहण जे लाइ न ईंदो आहे। यादि रखो, इहा ई अल्लाह ताला दुनिया में हिकमत
रखाई आहे जेको वक्त ईंदो सो गुज़रण जे लाइ ईंदो आहे रहण जे लाइ न ईंदो आहे समझा था कि कोन था समझो सुभान अल्लाह तमां पंहिंजी गुज़रियल ज़िंदगी ते नज़र विझो तव्हांजी ज़िंदगी में करे करे अहिड़ी आज़माइश आई हूंदी जो तव्हां साईं मुंहिंजा ज़िंदगी मां मायूस थी विया हूंदो पर तव्हां उन ते गौर कंदो त तव्हां कीअं उन आज़माइश मां निकिरी वियो ख़बर ई कोन पई अल्लाह ताला हिकिड़ो निज़ाम ठाहियो हिकिड़ो क़ाइदो बणायो आहे जेका आई आहे असां अल्लाह पाण उनखे लाहिण वारो आहे उन में हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे मूं ॿुधायो हुयो हिकिड़ो बादशाह हुजे सो पंहिंजे हिकमत खाने जो हिकिड़ो दादा हुयसि उनखे चई त मूंखे अहिड़ो जुमिलो मुंहिंजी मुंडी ते लिखाए ॾे मुंहिंजी मुंडी ते अहिड़ो जुमिलो लिखाए ॾे जो ख़ुशी जे टाइम ते पढ़ां त ॾुखारो थी वञे ख़ुशी हुजां जेॾी महिल उहो जुमिलो पढ़ां त ॾुखारो थी वञा जे ॾुख जे टाइम ते इहो पढ़ां त ख़ुशि थी वञा मूंखे इहो जुमिलो हिन मुंडी मुंहिंजी ते लिखाए ॾे बादशाह मुंडी कहाणी पाईंदा हुया सो वो दाना वियो हिकिड़ो जुमिलो लिखाए ऐं बादशाह जे हवाले खां मुंडी बादशाह सलामत उहा पढ़ियो हुन ते लिखियलु हुयो इहो वक़्तु बि गुज़री वेंदो जुमिलो लिखियलु हुयो इहो वक़्तु बि गुज़री वेंदो हाणे बादशाह ख़ुशि वेठो आहे त ख़ुशी जी ख़बर को मुल्क फतह थियो को औलाद थियो नेमत मिली हे ख़ुशि वेठो आहे तख़्त ते अचानक उन मुंडी ते नज़र पई बादशाह ख़ुशि न थी इहो वक़्तु बि गुज़री वेंदो वरी जॾहिं ॾुखारो वेठो आहे ग़मज़दा वेठो आहे आज़माइश आई आहे मुसीबत आई आहे वरी उहो जुमिलो पढ़ी दिलगीर न थी इहो वक़्तु बि गुज़री वेंदो वक़्तु गुज़रण जे लाइ ईंदो आहे वक़्तु गुज़रण जे लाइ ईंदो आहे जेका आज़माइश आई आहे जेको वक़्तु आयो आहे मुसीबत वारो दुख वारो अल्लाह हिन आयत में उन वक़्त खे गुज़ारण जो हिकिड़ो तरीक़ो बयान फरमायो आहे तव्हां सुञाणा आहियो सुभान अल्लाह जॾहिं आज़माइश अचे का कोई इम्तिहान जी घड़ी अचे को दुख जी घड़ी अचे उन दुख जी घड़ी में ईमान वारो छा कंदो हाय वाता करण रड़ियूं करण बेसब्री करण साईं मुंहिंजा दाव ॾियण हुन सां शिकायत करण अल्लाह जे मथां ईमान ऐं बेसाह खणी वञण इहा मोमिन जी निशानी न आहे ईमान वारे जी निशानी न आहे को मुसीबत आई को दुख आयो उन में अहिड़ो किरदार अपनाए जो माण्हू घर वारी बेज़ार थी वञे या बेज़ार थी वञे हिन महिल मां हर माण्हू ते दुख आयो आहे अहिड़ो माण्हू पंहिंजो किरदार पेश करे न अल्लाह सेखारियो आहे त जॾहिं मुसीबत अचे दुख अचे ग़म अचे उनखे कीअं गुज़ारबो आहे अल्लाह तो फरमाए जॾहिं महिल आज़माइश अचे इस्तहीनु बिस्सब्र वस्सलाह जे मोमिन आयो तो उन मुश्किल घड़ी के सब्र सां गुज़ारियो ऐं नमाज़ पढ़ो सुभान अल्लाह सब्र कयो साबिर पढ़जो सब्र करण वारा थियो अल्लाह जे लाइ रज़ा अल्लाह खे राज़ी करण जे लाइ कोशिश कयो रब जी रज़ा जे पर्दे जे मथां चंबड़ी को अल्लाह राज़ी आहे त दुनिया आख़िरत जो नेमत अल्लाह तव्हांखे ॾेई छॾे सम्झो था कि कोन सम्झो सब्र अहिड़ी शइ आहे सब्र करण माना अल्लाह जे हवाले पंहिंजो मामिलो करण सब्र मुरादी आहे सब्र मुरादी आहे न माण्हू माफ़ करे वेही रहे या साईं मुंहिंजा दुख आयो ख़ामोश थी वञे कुझु बि न करे इहो सब्र न आहे सब्र इहो आहे जॾहिं तव्हांखे का तकलीफ़ पहुचे बीमारी आहे अज़ियत आहे कर्ज़ आहे दर्द आहे परेशानी आहे दुनिया जा हालात आहिनि त उन्हनि मामलात में ख़ामोश थी वेहण सब्र न आहे बल्कि जॾहिं इंसान जी दिल कमज़ोर थी वञे तंग थी वञे अल्लाह तो फरमाए पोइ तव्हां ईअं कयो जो पंहिंजो मामिलो पंहिंजे अल्लाह जे हवाले करे छॾियो सुभान अल्लाह वलक़द नअलमु अन्नका यज़ीक़ु सद्रुक बिमा यक़ूलून अल्लाह जो क़ुरान तो फरमाए माण्हू जेकी ॻाल्हियूं कनि था तुंहिंजी दिलि जी तंग
तंगी के मां अल्लाह जाना तो वो जो मुसीबत आई है मां अल्लाह तुझे दिल की तंगी के जाना तो असब्बिह बिहम्दि रब्बिका अल्लाह की तारीफ कर हम्द कर मस्जिद अल्लाह दे आदो सजदो कर अल्लाह दे आदो सिर झुका अल्लाह तुझे परेशानी ये लाए छड़ी दो जी हवा में कख पन उड़ा में विदा है सुभान अल्लाह सुभान अल्लाह वकुम मिन साजिदीन कुरान में फरमाया वकुम मिन साजिदीन समझो था जेडी मला दुख पहुंचे तो सजदे करने वाला मुझा मर्जी वजो सुभान अल्लाह सजदा रेस थी वजो समझो था थोड़ा बुजुर्ग हुजे सो में चवे त तवा मस्जिद में ही आयो पाजू मुरादू खई अल्लाह का घुरण जे लाए आयो मस्जिद में मानो तो है अल्लाह साईं नमाज पढ़ी आ है बुखला है गमला है परेशानी ला मस्जिद में मानो दुआ घुरण जे लाए है दुआ जे लाए है बाबा अल्लाह का पूरी जो मजो नमाज पढ़ो बुजुर्ग ने फरमायो है मस्जिद में रुकी घुरण जे ला नहीं था कयो अल्लाह जो घर रा कदे इन नियत सां जो तो वनी अल्लाह सा मुलाकात भेजो समझ में आई गाल जुमलो समझ में आयो हमेशा अल्लाह का घुरण नहीं था कयो कदे अल्लाह सा मिलन जे ला भी ना कयो कदे अल्लाह सा कचहरी करने जे ला भी ना कयो मस्जिद में अचो मस्जिद माना अल्लाह जो घर रब जो घर तुझे घर में जेको हमेशा तो मां घुरण जे ला अचे तो के वणदो हां यार हे तो सदाई घुरण जे ला तो अचे अल्लाह बेजार नहीं थी हर इंसान में अल्लाह में फर्क है अल्लाह अल्लाह है इंसान है रब के घुरण वारो मानो वणदो अल्लाह के घुरण वारो मानो वणदो अल्लाह तो फरमाए त जेको मुस्तरब दिल है उन जे ता के बुझदो अम्मन युजीबुल मुत्तर इज़ा दआ के रहे जेको तड़पंदड़ दिल जी सदा बुझण वारो है अल्लाह तो फरमाए के जेको सदा बुझंदो वल्लाही है ऐ अल्लाह ने फरमाया तू गुरु तमाला तो के अदा कया कबी बाने जो कमा घुरण अल्लाह ने कमा अदा करन पर करे मस्जिद में जो ते नबी सा जो अल्लाह सा मिली जो माने दिल जो अहवाल हो रहे जो समझो ये के मगर नमाज पे ना है ये मस्जिद में ही बैठे हो अच्छा वे एक मिनट दे कि मस्जिद अल्हम्दुलिल्लाह है मस्जिद के तालों को लगत अल्हम्दुलिल्लाह व्यापारी मस्जिद के बड़े वाले की खबर आए इन मस्जिद के तालों में लगत समझो था दोस्तों क्या चलन साईं मस्जिद के रात जो बंद कराए जनु मवादी जनता टोट की चोरी करे दावन शाम मस्जिद है चोरी करे दावन भली घणी वने मोहब्बत वाला जरा मस्जिद जो दर करे बंद मस्जिद में जो ये तो कई रात जो जो 50 बार सुनी रहन नवा घर चले अच्छा मस्जिद में हो केरी वाला ये जो आमी बाजी सुबह सवेरे पांच तुम छदे दुकान का मांदा थी जो तो थोड़ी देर जो मम्मा ने अल्लाह से कचहरी करे सुभान अल्लाह करी जो सुभान अल्लाह मस्जिद में अचण ताजे दिल जा संग लाई हो सुभान अल्लाह खुदा की जो कसम मुतजर को करे वाले जरे आजमाइश जे जरे तवा दिसो ता तो मसलो हल न थो थे घर चले दुकान चले तो मस्जिद में वेहो मस्जिद में बेहनी तुझे ला दुनिया आखिरत में सरमायो है सुभान अल्लाह अल्लाह ने से करो रब ने से करो मुझे मानो केड़े हाल में अल्लाह के राजी करायो जरे दुनिया वाला का तलब करे मान का भूली रहा है हे मुझे प्यारो बानो फजलाबाद वालो मातली वालो मुझे प्यारो बरगुजीदा बानो मान के चले अल्लाह की तरफ हली आयो भाई अल्लाह तो हयादार है अल्लाह मनो हया करने वालो है अल्लाह तो वधीक बियो के नहीं हया शर्म ना है अल्लाह मुझे नाले दी लंजे रखना वालो है मुझे दर्द दे अचण वारन के अल्लाह नवाजी करो है जिंदगी में जन्नत के आया से जिंदगी में सुभान अल्लाह समझो सुभान अल्लाह मुसीबत दुख इंदोई ने जे करिया है अल्लाह आसमान चाहिए तो सांप मानो मुझे घर रखे तो भी कौन रोटे समझो जिंदगी में जेके आजमाइश ईंदियूं आहिनि को तकलीफ़ ईंदी आहे इन जो हिकिड़ा त असांजा अमाल आहिनि बुरनि अमलनि जे करे बुरनि ख़राब अमलनि जे करे आजमाइश ईंदी आहे
ऐं ॿियो सबब इहो हूंदो आहे त अलाह ॾिसंदो आहे त मुंहिंजो बानो मूं ते रुजू करे थो कि न बंदि करे। ख़ुशीअ में त वॾो चवे पियो मां अलाह जो बानो आहियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ख़ुशी में त अलाह ॾे अलाह अलाह करे पियो, जेॾी महिल ख़ुशहालगी वियसि अलाह खे राज़ी करे पियो, मस्जिद जो पंधु वणे पियो, ज़िक्र वणे पियो, अल्लाह क़ुरान में पढ़े पियो। पर ॾिसां त मुश्किल वक़्त में मूं अलाह खे राज़ी करे थो कि न बंदि करे। फज़लाबाद जा रोशन ज़मीरो कुझु सम्झो था हले सुता पिया आहियो। सुभान अल्लाह। सिंधी में चवंदा आहिनि कमु पवे त कल पवे, सम्झो था। क़िबला आलम हिकिड़ो शेर पढ़ंदा आहिनि, सुभान अल्लाह। अरे यार जी थी परख सां पवे, ख़बर यार जी थी परख सां पवे, बिना परख जे यार हर को चवे। बिना परख जे यार हर को चवे। कम पवे त ख़बर पवे न हमरा केतिरे पाणी में आहे। जी नालो ॿुधमि त हमरा किरोड़ जो आहे, ॿुधमि ज़िक्र ॿुधमि हमरा किरोड़ जो लहे। पर जॾहिं मुलाक़ात थी मिलियो मांस रोड ते मिलियो, नज़र आयो, ॾिठमि त हे किरोड़ जो जेको नालो हुयो सो लख बि नथो लहे। रोड ते मिलियो लख बि न लहे। पर जॾहिं हुन सां हथ मिलायुमि, हथ मिलाइण खां पोइ ख़बर पई त हे त हज़ार जो नथो लहे। पर जॾहिं हुन में कमु पियो पोइ ख़बर पई त हज़ार चाहे त हमरा कख जो बि कोन्हे। समझो था? इहो आज़माइश में ख़बर पवंदी आहे। समझो था? मोमिन मानो उहो आहे जो हज़ार मुसीबतूं अचनि तॾहिं बि अल्लाह जो दर न विसारींदो आहे। अल्लाह जो दर न छॾींदो आहे। केॾी बि वॾी मुसीबत अचे, केॾी बि वॾी आज़माइश अचे, मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं जो ॿियो शेर आहे, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़ारनि ग़मनि में ॾिनो मुस्कुराए सॼण ताईं सिरड़ो, सुभान अल्लाह। सॼो थमसाए पंहिंजे मालिक ताईं सिरड़ो, सॼो थमसाए हज़ारनि ग़मनि में ॾिनो मुस्कुराए सॼण ताईं सिरड़ो, सुभान अल्लाह। सॼो थमसाए पोइ हज़ारनि ग़मनि में ॾिनो मुस्कुराए सॼण ताईं सिरड़ो, सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए ए फज़लाबाद वारो जेका मुसीबत को दुख पहुंचे, इस्तईनु बिस्सब्र वस्सलात। पहिरों कम इहो कयो जो सब्र कयो, साबिर बणिजो, सब्र करण वारा छो। ॿियो कम कयो जो वस्सलात, जो निमाज़ पढ़ण वारा छो। हिकिड़ी माना सलात जे निमाज़ पढ़ो, ॿी सलात जी माना आहे दुआ करो, सुभान अल्लाह। सभई माना वठो, निमाज़ पढ़ो, दुआऊं पढ़ो। माना लफ़्ज़ सलात मां मुराद आहे जो मुसीबत हुजे, कहिड़ो बि तंगी तकलीफ़ हुजे, तव्हांजे दिल जो तअल्लुक़ पंहिंजे अल्लाह सां टुटणु न घुरिजे। हर हाल में तव्हांजे दिल जो तअल्लुक़ अल्लाह सां जुड़ियल हुजे। अल्लाह की रस्सी के मजबूती सां पकड़ियो, अब्दुल वरी अल्लाह की रस्सी के मजबूती सां पकड़ियो। रस्सी छा आहे? रस्सी सगड़न कच्चन धागन मां ठहंदी आहे। समझो था? रस्सी जेका हूंदी आहे, सगड़ा धागा मिली 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 उन खां पोइ हिकिड़ी रस्सी मजबूत ठहंदी आहे। रस्सी जेकी आहे न, सगड़ा धागा गॾिजी रस्सी ठाहींदा आहिनि। ये धागा ये तव्हांजे दिल जा ताल्लुक़ ऐं तार जेका अल्लाह सां जोड़नी आहे। रस्सी तव्हांखे मजबूत ठाहिणी आहे। तव्हां पंहिंजे दिल जो ताल्लुक़ अल्लाह सां जोड़ियो। الذين اذا اصابتهم मुसीबत, कुरान तो फरमाए मोमिन ते जॾहिं आज़माइश ईंदी आहे, قالوا انا لله وانا اليه راجعون।
आदत ही आहे मोमिन जी चला मुझा मौला असांजी जान जो मालिक तू आ ऐं असां तो अल्लाह ॾे मोटण वारा आहियूं जहिड़े हाल में तू अल्लाह न आहीं तुंहिंजो बानो तुंहिंजे हर हाल ते राज़ी आहे सुभान अल्लाह जॾहिं तव्हां सबुर कयो जॾहिं तव्हां अल्लाह सां ताल्लुक़ क़ाइम कयो तवजो मूं ॾे ॾियो हेॾे ध्यानु ॾियो तवजो थियो ॾे नतीजो छा निकिरंदो पक्कम आहिनि इन मुश्किल घड़ी जे वक़्त में पक्कम रुगी तव्हां कयो फज़लाबाद वारो रब तो फरमाए इन्नल्लाह मस्साबिरीन नतीजो इहो निकिरंदो जो मां अल्लाह ऐलान थो कयां इन अल्लाह सां ताल्लुक़ रखण वारे साबिर पाने जे लाइ मां अल्लाह उन जो हर हाल में साथी बणिजी वेंदो आहियां सबुर करण वारा के अल्लाह जी मईयत मुबारक हुजे रब जो साथ मुबारक हुजे जैसा अल्लाह जुड़ी वञे जंहिंजो साथी रब हुजे जंहिंजो साथ ॾियण वारो अल्लाह हुजे जंहिंजो मदद करण वारो अल्लाह हुजे जंहिंजो साथ निभाइण वारो अल्लाह हुजे दुनिया आखिरत हुन जे लाइ का शइ कोन्हे का तॾहिं अल्लाह वारनि खे रब फरमायो ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून पंज वली जी निशानी रब ॿुधाईंदा न उन्हनि ते खौफ आहे न उन्हनि ते ग़म आहे न दुनिया जो खौफ न आखिरत जो खौफ न दुनिया जो ग़म न आखिरत जो ग़म छो त उन्हनि जी दिलि जो ताल्लुक़ रब सां जुड़ियल आहे ख़बर आहे मुंहिंजो साथी अल्लाह आहे मोमिननि खे ख़बर आहे मुंहिंजो साथी रब आहे मुंहिंजो मददगार मुंहिंजो अल्लाह आहे मुंहिंजो साथ ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह आहे यकीन अची वञे इन ॻाल्हि ते यकीन अची वञे रब मूंसां गॾु आहे अल्लाह असां सां गॾु आहे इन ॻाल्हि ते यकीन अची वञे त ॿई जहान मोचारा थी सुभान अल्लाह तव्हां पंहिंजूं आज़माइशूं यादि कयो हिकिड़ो थोरो मां तव्हांखे करबला जे मैदान में वठी हलां पंहिंजूं आज़माइशूं बि यादि कयो पंहिंजा दुख बि यादि कयो पंहिंजो दर्द बि यादि कयो पंहिंजी तकलीफ़ बि यादि कयो पर थोड़ी नज़र मुझे नबी जे बचड़न के करबला जे मैदान में निहार मुझे दिल पर नबी जे शहजाद ते निहार नबी जी न्याणी ने वही नज़र विच मुझे दिल पर नबी जे कुलन जे सवार इमाम हुसैन जी हयाती ने निहार अल्लाह अकबर शहजादा पुसजी विया हंज में अली असगर शहीद थी वियो कुल्ले ते अली अकबर जो लाशो हुसैन खयो पियो अचे केॾीमहिल अब्बास जा बाज़ू समेटींदो पियो अचे केॾीमहिल भाइरनि जा लाशा खयो पियो अचे केॾीमहिल पुटनि जा जनाज़ा खयो पियो अचे कुर्बान मुंहिंजे इमाम हुसैन जी इस्तिक़ामत तां कुर्बान वञा जो को दिल जाए ॾियण वारो बि न हुयो को साथ ॾियण वारो बि न हुयो ओॾी महिल चयो पियो मुंहिंजा मौला जे हुसैन जे इन हाल ते तूं राज़ी आहीं तुंहिंजो बानो हुसैन इन ॻाल्हि ते राज़ी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा गुज़री हूंदी बीबी ज़ैनब जे मथां छा गुज़रियो हूंदो इमाम ज़ैनुल आबिदीन जे मथां केॾो वॾो दुख जो पहाड़ किरियो हूंदो अम्मा ज़ैनब जे मथां हीअं मैदान करबला मां जॾहिं काफ़िलो दिमश्क पहुतो दिमश्क जी बाज़ार मां गुज़रे पियो 72 ॼणनि जा इहे सिर नेज़नि ते सुवार हुया नबी दुनिया कैदी बणाए इमाम ज़ैनुल आबिदीन जे हथनि में हथ कयो विझराए बाज़ार दिमश्क मां गुज़ारियो पियो वञे उन वक़्तु माण्हू तमाशो ॾिसण जे लाइ गॾु थिया बाज़ार मां निकिता बाग़ी जो काफ़िलो हुयो यज़ीद सां बगावत कयो उन्हनि खे क़त्ल करे लॻे यज़ीद जे साम्हूं पेश कयो उन्हनि खे ख़बर कोन्हे त नबीअनि जे बचड़नि जो काफ़िलो आहे जन्नत जे जवाननि जे सरदारनि जो काफ़िलो आहे बाज़ार दिमश्क मां अम्मा ज़ैनब साईं जी इब्तिदा में काफ़िलो अचे पियो हिकिड़ी पुराणी औरत पानी की बोतल खणी आई जग खणी आई प्याला खणी आई मानी खाराई पानी प्यारी साईं मुझा सभिनी खे पानी प्यारी थी
उहा पुरानी जड़े अम्मा ज़ैनब साईं जे साम्हूं वठी आ सईदा ज़ैनब साईं फरमायो अम्मा तुझा एहसान असा के केस ते सफर में पानी न प्यारियो असा जी के सार न लदी तू केरा जो असा के पानी प्यारियो अथई असा जी सार लदी अथई साईं के चवे थी साईं मोहम्मदी में जी वासे होयस मुजी जवानी फातिमा ज़हरा जे घर में गुजरी सईदा फातिमा साईं के घर में बुहारी दी हुयस बचड़न के मानी खाराई दी हुयस मुजी जवानी फातिमा जे घर में गुजरी वक्त गुजरियो मुजी माइटन शाम मुल्क में शादी कराई आखिरी ॾींहं ते फातिमा का मोकलाए देला जले अर्ज के मसाइल मुखे मोकल दियो मां वञा थी दिमश्क में माइटन मुखे परनायो वा शाम मुल्क थी वञा मुखे का नसीहत कयो का वसीयत कयो मां उन ते सॼी ज़िंदगी अमल कया जले शाम मुल्क जो फातिमा ॿुधो त नबी जी न्याणी जे अखियुनि में रुॻ थी विया रोई फरमाए थी ओ मुंहिंजी मानी जले दिमश्क में वञी हिकिड़ो वक़्त ईंदो हिकिड़ो कैदियुनि जो काफ़िलो ईंदो जंहिंजे मर्दनि खे शहीद कयो वेंदो जंहिंजे औरतुनि खे कैदी बणायो वेंदो उहो दिमश्क जी बाज़ार मां लंघंदई मुंहिंजी न्याणी उहे उञारा हूंदई उन्हनि खे पाणी प्यार नसीहत के अमल केवा सीधी ज़ैनब जले फातिमा जो नालो ॿुधो हूंदो फज़लाबाद वारो अम्मा जीजल जो नालो ॿुधी छा ज़ैनब ते गुज़री हूंदी साईं सब्र कयो फरमाए थी अम्मा ॿुधा असां केती आहियूं ॿियो त कुझु ॾियण जे लाइ नाहे चओ तुंहिंजे लाइ दुआ घुरूं असां नबी जे घर वारा दुआ ॾियण वारा आहियूं मिंट पारा ते ॾियण वारा आहियूं तूं चओ त तुंहिंजे लाइ छा का चवी सां दुआ घुरूं उहा औरत रोई चवे थी साईं ॿी का दुआ न मां जॾहिं फातिमा जे घर में हुयसि हाणे सभु उम्मीदूं पूरियूं थी वियूं मौत खिंडिया दुआ मरण खां अॻु में मुंहिंजी दिलि चवे थी त फातिमा जी हिकिड़ी नंढड़ी न्याणी बीबी ज़ैनब हुई नंढड़ी हरम में खेॾंदी हुई हिकिड़ो हुसैन हुयो जेके मानी ठाराईंदी हुयसि नबी जे घर में चढ़ंदी हुई उन हुसैन जी ज़ियारत कया उन ज़ैनब जो चेहरो ॾिसां हज़रत अम्मा ज़ैनब साईं फरमायो मां मुबारक हुजई तुंहिंजी दुआ हिते क़बूल थी वई ज़ैनब अम्मा आया हो निहार वो नेज़र ते सवार हुसैन जेको क़ुरान जी तिलावत जारी कयो वेठो फज़लाबाद वारो मादरी वारो ओ मुंहिंजा दोस्तो एॾी वॾी आज़माइश जे बावजूद मुंहिंजे दिलबर नबी जे बचड़नि नमाज़ पढ़ी आ सब्र कयो आ नामे नबी जे दीन खां तअल्लुक़ न तोड़ियो आहे करबला खां वठी कूफे ताईं कूफे खां दिमश्क ताईं दिमश्क खां वापस करबला करबला खां वापस मदीने ताईं इमाम हुसैन जी भेण बीबी ज़ैनब हुई एक शहजादो इमाम ज़ैनुल आबिदीन हुयो इमाम हसन जो साहिबजादो हसन मुसन्ना हुयो ये बचड़ा है न्याणियों इन जे ज़बान ते मातम न हुयो पिटको न हुयो सीना को भी न हुई करबला जे वाक़े खां बाद में पूरी तारीख़ खोल बीबी ज़ैनब बेसब्री न कई आ ज़ैनब जी ज़बान ते अल्लाह जे क़ुरान जी तिलावत हुई सुभान अल्लाह अखियुनि में लुढ़क हुया रोण हुयो बराबर पर अम्मा साईं क़ुरान पढ़ियो आ इमाम ज़ैनुल आबिदीन क़ुरान पढ़ियो आ उम्मत खे पैगाम मिलियो ए नबी जे मथां कलमे पढ़ण वारो इहे दीन ते अमल कयो जीअं नबी जे शहज़ादनि अमल करे ॾेखारियो आहे सुभान अल्लाह तव्हांखे सम्झ में आई अल्लाह खुबदार अहल बैत सुनायूं था नबी जे बचड़नि जा हुकदार सुनायूं था नालो वठूं था इमाम हुसैन जो दिहाड़ा मोहरम जा माशाअल्लाह खैर खैरातूं कंदा आहियूं इमाम हुसैन जे नाले ते नालो यादि कंदा आहियूं त इहो त ॾिसो इमाम हुसैन किरदार कहिड़ो अपनायो हुयो कहिड़े कम जे करे करबला में हेॾो वॾो सानियो पेश आयो इमाम हुसैन अली मकाम जो किरदार छा हुयो फज़लाबाद वारो
मातली वारो इन किरदार के अपनायो खुदा जी इज़्ज़त जो कसम जे हुसैनी किरदार नसीब थी वने त हे जहान बाबा त कब्र हशर में पेड़ा सुभान अल्लाह ये सब्र कयो आजमाइश ते ये सब्र कयो जे इमाम हुसैन सब्र करे दिखायो उहा अता असा के नसीब कोन थी एड़ो सब्र त हाने इमाम हुसैन जेड़ा त कोन थी सकदा सी पर इमाम हुसैन जे खादिमन में त साजो नालो अची वेंदो सुभान अल्लाह इमाम आली मकाम जे खिदमत गुजार में त साजो नालो अची वेंदो त इन कोशिश कई हुई मातली वाले थोड़ो विख वधाई हुई उन तरीके ना जे तरीके जे ला इमाम हुसैन कुर्बानी पेश कई हुई सुभान अल्लाह कबूल आई अकल के तो सुभान अल्लाह अल्लाह ताला शान अमली तौफीक अता फरमाए रब शान असा के साबिर नमाजी बनाए मस्जिदुन सा प्यार करने वालो बनाए अहले बैत जो हुक्मदार बनाए किरदार इमाम आली मकाम जे मता अमली तौफीक अता फरमाए अकूल कौली हाजा फस्तगफिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तगफिरुहु इन्नहु हुवल गफूरुर रहीम व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।